कंदकोट हथियारबंदनि पारां मोटरसाइकिल सवार खां पुर हद जी पुलिस नाकाम। कंदकोट जी बी सेक्शन थाणे जी हद में अमन अमान जी सूरत हाल मुसलसल ख़राब थींदी पई वञे, जिते हथियारबंदनि शहर जे विच में हथियारनि जे ज़ोर ते फुर जी वारदात करे आसानी सां फरार थी विया। इतलाउनि मूजिबि बी सेक्शन थाणे जी हद में चीज़ल शादी हाल जे वेझो हथियारबंदनि मोटरसाइकिल सवार तौफ़ीक अहमद बाजकाणी खे रोके हथियारनि जे ज़ोर ते संदसि सीधी मोटरसाइकिल मोबाइल फ़ोन रोक रक़म ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार थी विया। वारदात जो शिकार थियल शहरी तौफ़ीक अहमद मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त SHO बी सेक्शन जी नाअहली सबबि ॾोहारी हथियारनि सां शहर में बेख़ौफ़ फुरूं कनि था ऐं पुलिस संदनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथी करे। हुन वधीक चयो त पुलिस हद में वधंदड़ ॾोहनि सबबि अवाम पाण खे ग़ैर महसूस करे रहियो आहे, जॾहिं त क़ानून लागू कंदड़ इदारनि जी कारकर्दगीअ ते पिणु सवाल उथण लॻा आहिनि। मक़ामी रहवासियुनि पिणु पुलिस खां मुतालबो कयो आहे त शहर अंदरि वधंदड़ ॾोहनि ते कंट्रोल आणण लाइ सख़्त उपाय वरिता वञनि ऐं आम शहरियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे।